दोस्तों आउं अवां जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो बावजूद हेतिरनि शिक्षतनि ऐं मुश्किलातुनि जे दिल न हाराए सिंध जे सवालनि ते गौर करण लाइ हेतिरी तइदाद में अची मुंहिंजे खसखाने ते इकट्ठा थिया आहियो। अज़ीज़ो, सिंध जी क़ौम परस्त फ़र्ज़ंदनि जी हक़ीक़ती आज़मूदे जो वक़्तु नज़दीक अची वियो आहे। खेनि संदुनि वतन अज़ीज़ सिंध जी सियासी आज़ादी ऐं इक़्तिसादी ख़ुशहाली लाइ गॾिजी रहणु सहणु ऐं जदोजहद करणी आहे। सिंध जी तरक़ी पसंदनि जी हिमायत मुस्लिम लीग जी रुजत पसंदाना पॉलिसियुनि ख़िलाफ़ हिकु खुलियल बग़ावत ऐं इनक़लाबी नारो आहे। अवां सिंध जे मफ़ाद आम जी बुनियाद ते सिंधी नेशनलिज़म जो संग बुनियाद रखी रहिया आहियो। असांखे बख़ूबी मालूम थी चुको आहे त मुस्लिम लीग जा लीडर इस्लाम जी आड़ में मुसलमानी इताद जे नाले में सिंधियुनि जी हक़ तलफ़ी करण जे पुठियां आहिनि। अव्हांखे मालूम आहे त मुल्क जे मुंझाईंदड़ आइनी मसइलनि जो हल हिंदुस्तान जे विरागे जी सूरत में निकितो आहे। 3 जून जे ऐलान मां पधिरो थी चुको आहे त ब्रिटिश हुकूमत हिंदुस्तान खे विराए भारत ऐं पाकिस्तान जी सूरत में आज़ादी ॾियण वारी आहे। असां मां मौजूदा फेर घेरियनि जे नमूने ऐं तफ़सील बाबति किन खे खणी के इख़्तिलाफ़ हुजनि जंहिं सूरत में घणी कशमकश बैदि मुल्क जे मुखिया जमायतनि बाहिमी रज़ामंदी सां हिंदुस्तान जो विरागो हिंदू मुस्लिम इख़्तिलाफ़नि जे बंदि करण लाइ हिकु अणटर फ़ैसिलो सम्झी क़बूल कयो आहे ऐं उन ॻाल्हि खे बरतानिया हुकूमत बि क़बूल करे फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त उन हालत में मज़ीद अवतार करण खां सवाइ उन विरागे ते वधीक बहस मुबाहिसो नथा करियूं। कांग्रेस ऐं मुस्लिम लीग जमायतूं हंगामी ऐं आरज़ी मक़सदनि हासिल करण लाइ बर्पा कयूं वयूं हुयूं। मुल्क जी आज़ादी बद तअमीरी जोड़जक लाइ हाणे उन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त उन्हनि जमायतनि खे ख़तमु करे इक़्तिसादी ऐं सोशल उसूलनि जी बुनियाद ते नयूं जमायतूं ठाहियूं वञनि। पाकिस्तान जे हुसूल लाइ जेतोणीकि मुस्लिम आवाम जे हक़ ख़ुदरादी जे जज़्बे ऐं ताक़त हणी वञी हंधि कयो, लेकिन बुनियादी तौरु उहा मुस्लिम जागीरदार ज़मींदार ऐं कामूरे जी ताक़तवर एक्सप्लॉइटेशन खां डिॼी पंहिंजे इस्तेमाल अर्ज़ी लाइ पाकिस्तान जी सूरत में जुदा ख़िताए ज़मीन में उते जे ज़ई पैदावार ऐं खाणियुनि खे कुतब आणनि ऐं सोशलिज़म जे वॾंदड़ सैलाब खे रोकण लाइ पंहिंजा अॾा क़ाइमु करण ते घुरिया। अञा बि ख़तरो आहे त पंहिंजे उन ई पॉलिसी खे ज़ोर वठाइण ख़ातिर साम्राजी ताक़तूं पाकिस्तान में संदून एजेंटनि जी मारिफत पैन इस्लामिज़म जे नाले हेठि विच मशरिक़ जी रुजत पसंद गुरूअनि खे कठे करण जी कोशिशि कनि। मज़हब इस्लाम खे हू अवामी मफ़ाद जी हर ॻाल्हि ऐं तरक़ी पसंद गुरू जी हर कोशिश ख़िलाफ़ु कुतब आणण जी कोशिशि कंदा। मुस्लिम लीग ऐं साम्राजियनि जी अहिड़ी ख़तरनाक साज़िशनि ऐं इरादनि मां वाक़िफ़ थियण बैदि मुमकिन आहे कि जज़्बाती तरक़ी पसंद ख़्याल जा माण्हू मोरगो उहे सोन ई घोरियो जो कनि छिने जे मिसाल खे साम्हूं रखंदे ख़ुदि पाकिस्तान जी मुखालिफ़त कनि, लेकिन उहो वॾो ग़लतीअ जो कमु थींदो। उन ई तरह सां हू मुसलमान अवाम जी हमदर्दी विञाए वेंदा। हिंदुस्तान या एशिया मुल्कनि जो इत्तेहाद हाणे सिर्फ़ु सोशलिस्ट सोसाइटी जी बुनियाद ते थी सघंदो। अवाम जी बेपनाह क़ुवत खे मंज़म करण सां एक्सप्लॉइट करण वारे मकानी तबक़नि ऐं संदुन साम्राजी मददगारनि खे शिकस्त ॾेई सघिजे थी। अॻिते हली ही रुजत पसंद तबक़ो अवाम खे धोखो ॾियण लाइ वरी संदुन मज़हबी जज़्बात खे उभारे संदुन हक़ीक़ी मसइलनि खे तवजा हटाइण लाइ खेनि गुमराह कंदो। उन ई ख़तरे खे मुंहुं ॾियण ऐं संदुन अहिड़ी चाल खे ख़तमु करण लाइ क़ौम परस्ती ऐं सोशलिज़म जो बुनियादनि ते अवाम में सियासी शऊर पैदा करणु ज़रूरी आहे। अवाम जी गुरबत, जहालत, आम बदमनी जी हालत में मथे तबक़नि जे इस्तेमाल, गर्दी, रिश्वतखोरी ऐं हर तरह जी लूट खसोट हालतूं अहिड़ियूं साज़गवार बनायूं आहिनि जो मज़दूर ऐं हारी खे संदुन हक़नि जी हिफ़ाज़त लाइ आसानी सां हिकु हंधि गॾु करे सघिजे थो। अवाम जो बेपनाह जज़्बो संदुन मुस्तक़बिल जी ख़ुशहाली लाइ काफ़ी ज़मानत आहे, बशर्ते खेनि मज़हब जे नाले में ठॻी धोखे खाइण खां बचाए हिकु जाइ ते मुनज़म करे सघिजे। घणे तजर्बे हक़ीक़तनि जे आधार ते आउं मुसलमाननि जी जुदागाना क़ौमी नज़रिए मां इतिक़ाद वञाए वेठो आहियां ऐं जदीद क़ौमी नज़रिए यानी मुल्क, इक़्तिसादी मफ़ाद, कल्चर, ज़बान ऐं क़ौमी किरदार जी बुनियाद ते क़ौम जी तश्कील में वेसा करण लॻो आहियां। अॼुकल्ह दुनिया जे हर हिसे में क़ौमी नज़रिए जो वजूद उन्हनि उसूलनि ते ॿधो वञे थो। उन ई नुक़्ते निगाह खां सिंधी हिकु जुदागाना क़ौमियत जी हैसियत रखंदा। तिन में क़ौमी शऊर पैदा करे हक़ ख़ुदरादी हासिल करण लाइ खेनि मुंज़िम ऐं तयारियूं करणियूं आहिनि। उन ई क़ौमी शऊर पैदा थियण बि संदुन गॾियल अज़म ऐं इरादो संदुन रोशन मुस्तक़बिल जे लाइ काफ़ी ज़मानत थींदो। जेतोणीकि खेनि आरज़ी तरह लाहिन ऐं शिकस्तनि जे केतिरा दफ़ा मुंहुं मुक़ाबिल थियणो पवंदो। तबक़ाती मुफ़ाद अवल में उन ई नज़रिए खे क़बूल करण में पसवो पेश कंदा ऐं उन जे मुखालिफ़ कंदा, लेकिन नेठ अवाम जो मुस्तक़बिल अज़म खेनि उन ई तारीख़ी हक़ीक़त खे क़बूल करण लाइ मजबूर कंदो। ख़ुदि उन ई हक़ीक़तनि खे क़बूल कनि ओतिरो चङो मुल्क ऐं माण्हुनि जी हक़ीक़ी बहितरी बि उन ई में आहे। असांजी जमायत मुस्लिम लीग जी रुजत पसंद तबक़े जे ख़िलाफ़ु हिकु चैलेंज आहे।
जंहिंजो बुनियादु हिन क़दीम ख़िते ज़मीन जे बाशिंदनि जी क़ौमियत ते रखियो वञे थो। हिन खे पंहिंजी क़ौमी मफ़ाद जी मुहाफ़िज़नि जी हैसियत में हेठियनि ख़तरनि खां ख़बरदार रहणो आहे। जमायतूं गैर सिंधी मफ़ाद ख़ातिर मुख़्तलिफ़ नुक़सानदेह नज़रियनि जी आधार ते कुतबाने खेनि इक़्तिसादी, ज़हनी ऐं सियासी ग़ुलामी में रखण जी कोशिश कई वेंदी। असांजी सियासत या इक़्तिसादी ज़रियनि ते अॻे ई ज़मींदार कामूरो तबिके जो कब्ज़ो आहे। ॿाहिरि जा तबक़ाती मफ़ाद मकानी माण्हुनि सां मिली आवाम खे पाण वधीक कमज़ोर करण जी कोशिश कंदा। तबक़ाती मफ़ाद जो गुरू घुरंदो त पंहिंजी तसलुत क़ाइमु रखण ख़ातिर मुल्क जी सियासत जो बुनियादु अक़ली उसूलनि जे एवज़ जज़्बाती ऐं फ़साई तरीक़नि ते रखी अवाम जो तवजो संदुनि हक़ीक़ी मसइलनि खां हटाईंदो रहिजे। सदियनि खां साम्राजी सरमाएदारनि जो मुल्क जे पैसे ऐं सियासत ते कब्ज़ो रहियो आहे। आईंदा बि हू पंहिंजो मफ़ाद उन में सम्झंदा त मकानी रुजत पसंदनि खे ताक़त में रखण लाइ मदद कंदा रहनि। उहे ख़तरा आहिनि जो मुक़ाबिलो अॻिते हली सिंधियुनि खे पंहिंजी सियासी, इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती हक़नि जी हिफ़ाज़त लाइ करिणो आहे। उन्हनि मुश्किलातनि खे टारण लाइ नई सिंध जी तहरीक जी बानियनि खे पंहिंजा ज़हन साफ़ रखणा पवंदा। खेनि उन वास्ते के वाज़े मक़ासिद नज़र में रखी अवाम में सियासी शऊर पैदा करे उन्हनि जे हुसूल लाइ जदोजहद करणी पवंदी। मुंहिंजी सम्झ मूजिबि हेठियां मक़सद आहिनि जिन असांजो तवजो लहणो आहे। अंदरूनी ऐं बैरूनी तबक़ाती मफ़ादनि जी तसलुत खां सिंध जे सियासी, इक़्तिसादी ऐं ज़हनी आज़ादी हासिलु करणु, माण्हुनि जी मुश्किलातुनि दूर करणु ऐं घुर्जनि जी सरअंजाम कराइण वास्ते आवाम सां गहरा तालुकात पैदा करणु ऐं खेनि मुल्क खे सोशलिस्ट रिपब्लिक बणाइण जे फ़ाइदनि खां वाक़िफ़ करणु, उहो ई मुहरिक जज़्बो थींदो जंहिंसां इन्हनि खे संदुनि क़िस्मतनि बदिलाइण लाइ कोशिश करण वास्ते मुनज़िम करणो पवंदो। खेनि अॻे बेकार तरीक़नि जहिड़ोक चूंडण या आइनी ज़रियत रस्ते मुल्क जी हालतुनि खे बदिलाइण एवज़ इनक़लाबी तरीक़नि ऐं अवाम जी खुलियल बग़ावत जे ज़रियनि इस्तेमालु करण तरफ़ तवजो ॾियारणो पवंदो। सिंध जो सक़ाफ़ती विर्सो गैर फ़िरक़े वाराना बुनियाद ते हिंदू मुस्लिम इतिहाद जे जज़्बे खे ज़ोर वठाइण लाइ कुतब आणियो पवंदो। सिंध ऐं भर वारनि मुल्कनि जी तरक़ी पसंद गुरूअनि जे इतिहाद लाइ कोशिश करे खेनि बेइंसाफ़ी ऐं इस्तेमाल गर्ज़ी खां बचण लाइ हिकु मुतहद महाज़ ते आणिणो पवंदो। आख़िर में आउं पंहिंजे हिंदू सिंधियुनि खे अर्ज़ु कंदुसि त हू बुज़दिल थी भॼी वञण जो इरादो तुर्क करे छॾीनि। हीउ संदुनि हक़ीक़ी आज़माइश जो मौक़ो आहे। उनजो फ़र्ज़ु आहे त सिंधी मुसलमाननि सां गॾिजी मादिरे वतन खे आज़ादु ऐं फ़र्क़ींदा हाल बनाइण लाइ जदोजहद कनि। जेकॾहिं हू घुरनि था त मौजूदा फ़िरक़ेवार इख़्तिलाफ़ दूर थियनि ऐं उन जी जाइ ते सिंधी क़ौमियत वलारे त हिननि खे विरागे खां पोइ बदिलियल हालतुनि मुताबिक़ पंहिंजी ज़हनियत खे बदिलाए नओं रंग ॾियणो पवंदो। खेनि पंहिंजो समूरो तवजो सिंधी अवाम में सियासी शऊर ऐं क़ौमी जज़्बे पैदा करण तरफ़ लॻाइणो पवंदो। महिरबानी।